अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु खैर सां हूंदव। ऐं अॼु असांखे थोरी लेट थी वई आहे व्लॉग ठाहिण ते, छो त असां राति वियासीं कैफ़े कबाइल, असलम भुट्टो, एजाज़ बुढ़ो ऐं नवीद सां, राजा बि हुयो। सो देरि थी वई, हिन जे करे लेट उथियो आहे, बल्कि हींअर ई उथियो आहे ऐं टाइम थियो आहे 10:09। दोस्तों अॼु संडे नाइट आहे ऐं असां आया आहियूं कैफ़े कबाइल ते। नवीद वेठो आहे, राजा तुनियो बि अॼु असां सां गॾा वॾा शापर रखियो आयो आहे। असलम भुट्टो ऐं एजाज़ बुढ़ो जो वेट आहे। ये बार बार असांखे वेटर अची ॾिसनि था, भला ये ऑर्डर नथा ॾियनि। अची विया असलम असलम भुट्टो अची वियो। आई कोन्हे जगह, कोन्हे लेडीज़ आहे लेडीज़। असलम भुट्टो लेडीज़ वारे पासे थो वञे, अलाए छो लेडीज़ खे ॾिसणो वञे। हा अबा कहिड़ा हाल थी, एॾी देरि अबा? अबा असां ईअं थोड़ी ई ते वेठा आहियूं, को बि ख़ाली न आहे, को खाली ना है, ये भी रिजर्व है, ये बरसा वाला भी रिजर्व है ही खाली है। असा जो जगह मिला रहे हूँ, वेहो वेहो वेहो, नसीब ही गाल है, वेहो। छा था घुरायो? ऑर्डर कयो? मटन तो घुरा है, पियो थी ना, हेठ पियो थी ना। हाँ अंदर जेका हुई ना, हाँ ये मुखे पेज रे फिश वाह जी हुई। तिक्का पे हो पी थे दोस्तों, इन जी वधीक हाणे ख़बर असलम भुट्टे खे ई पवंदी आहे, पर अॼु असां ते इहो लॻो आहे इल्ज़ाम। दोस्तों असीं फिश तिक्का घुरायूं था, हे फिश तिक्का पैसा 750। ऐं ॿियो असां मटन कढ़ाई घुराईंदा आहियूं हिकिड़ी, मटन कढ़ाई, मटन सीख कबाब, मटन काला हरा कढ़ाई, मटन शनवारी कढ़ाई, इहा 1300 जी आहे ऐं 1300 जी आहे मटन कढ़ाई पेशावरी। हाँ सही, सब आइटम दस। आपको क्या क्या बोला, थोड़ा जोर से बताओ। ठीक है सर, आपने बोला एक फिश टिक्का, एक मटन शाही कढ़ाई फुल और 5 रोगनी नान, 2 रायता, एक सलाद, एक पानी की बड़ी बोतल। ओके दोस्तों, ये ॾिसो अंग्रेज़ पर उर्दू में ॻाल्हाईंदो आहे अंग्रेज़, ॻाल्हाईंदो उर्दू में अथई। राजा सर ज़िंदगी में सच ॿुधाए, इश्क कयो अथई? बिल्कुल सर, कयो आहे? इश्क क्या अथई? इश्क तो जाम कया, लेकिन हिकिड़ो सीरियस इश्क थियो जेको मूंखे न करणु खपंदो। मतिलबु अॼु तूं पछताईंदो? मां न पछतायां कोन थो, लेकिन मूंखे इहो करणु न खपंदो, छो त हिकु सुठे पीउ जी हैसियत में, सुठे मुड़ुस जी हैसियत में मूंखे इहो जुगाए न पियो। यार तूं वरी बि सही आई, ग़लति न आई, जो अॼु तोखे वरी बि अहसासु आहे ऐं तूं चईं थो इहो ग़लति आहे, त हीउ मैसेज सभिनी ॾे वञे थो। ठीकु आहे, सुणा तूं ॿुधा, तूं इश्क कयो या इश्क क्या अथई? मां इश्क कयो, पर जंहिंसां इश्क कयो मुंहिंजे सां शादी कयो माशाल्लाह सां। मतलब तुझी लव मैरिज आहे? लव मैरिज आहे। अरे वाह यार, वाह वाह जवान वाह। अब तू इश्क कयो या इश्क कई? यार मूंखे सवाल कर न, त इश्क न पुछे, तूं हिन खां इहो सवाल पुछ, तूं घणी ज़िंदगी बर्बाद कयूं कंहिंखां? इजाज़त कर। अब तो असलम भुट्टो तो चे घणी ज़िंदगी बर्बाद कयूं अथई। यार ॻाल्हि ॿुधो, बर्बाद थियूं या न थियूं पर मूंखे इहा ख़बर न आहे त इश्क कयो। मां सम्झां थो त अॼु इश्क चइबो छा कया, जेकी छोकिरी तव्हां सां गॾु हुजे, मां तक़रीबन ईअं सम्झो त इश्क कयो आहे, ठरकपन कई आहे। ऐं हर दौर में मुंहिंजी हिकिड़ी महबूबा रही आहे। हा हींअर जेको आहे इन प्रेज़ेंट बि मुंहिंजी हिकिड़ी महबूबा आहे, उहा इश्क आहे या ठरकपन आहे, गॉड नोज़ बेटर, का ख़बर न आहे। हा भला हुन महबूबा के नालो खणंदो या को लफ़्ज़ ठाहियो अथई? नालो न खणंदो आहियां, मुंहिंजो नालो रखियो आहे बबलू। बबलू 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 अभी तो खिले तो वॾो खिले तो भाई। हमारा राजा तू भी तो खिले। वाह 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 सही वाह। अॼु माना कैफे कबाइल ते वॾा राज़ खुली आहिनि। जेको खिलण आहे न उहो हिन लाइ काफ़ी आहे, बस दैट्स इट। यार मुंहिंजी बबलू जो फोटो बि हणिजो, सुठी टिकटॉकर आहे। अच्छा हा, उन बबलू जो फोटो तव्हांखे मां ॾींदुसि, हा। या तव्हांखे टिकटॉक ॾींदुसि, उहो वरी उन मालिक अचे मूंखे पकड़नि त पोइ? न उहो मां जेको आहे न, मालिक तूं ई? हा हा मालिक। ओके भाउ ओके। तो दोस्तों हीअ आहे कैफ़े कबाइल, बिल्कुलु मेन यूनिवर्सिटी रोड ते। लॻे थो नवीद जेको आहे असलम भुट्टो खां इश्क जी दास्तान तो मालूम करे ऐं उहो बि आराम सां ॾसेसि थो। दोस्तों तक़रीबन अधु कलाक थी वियो आहे, अञा ताईं मानी न आई आहे।
ऐं उन्हनि 40 मिंट चया हे ॾिसो था हे मतिलबु हेठि इहो था विछाइनि मानी खाइण खां पोइ इहो ज़ाया कंदा। दोस्तो हिननि जे वॉशरूम में बि ॾिसो लालटेन लॻल आहे, मतिलबु केतिरी ख़ूबसूरत लालटेन आहे। राजा पंहिंजी हिते टिकटॉक थो ठाहे। अब टिकटॉक पे ठाही है राजा? जी बॉस जी जी। वाह रे वाह, वाह जी जगह गोली दई वाह। खूबसूरत जगह है माशाल्लाह। लुक अच्छो हल हल मानी ना अचे। ओके बॉस। चाय अब हे फिश आहे ॿियो वरी छा आहे ऐं हे तिक्का फिश आहे ॾिसो दोस्तो। ऐं ही आहे मटन कढ़ाई, मटन कढ़ाई ॾिसो दोस्तो ही। ऐं हे रायतो आहे। असां हमेशह खाई वेंदा आहियूं पोइ तव्हांखे वीडियो ॾेखारींदा आहियूं, पर हे लाइ असां ईअं कयो पहिरियों रिकॉर्डिंग कई आहे पोइ था खाऊं। एजाज़ को टेस्ट हुयो था पुछूं। अब टेस्ट कीअं ई बस जबरदस्त टेस्ट आने तू ये भर ओके आहे न? हे बोतल तो पिए आहे टेस्ट सही वीआईपी कबाइल जी मुझे पसंद है कबाइल। ओके आहे न भाउ? दोस्तो जॾहिं बि इन्हनि होटलनि ते तव्हां अचो न त माना संडे जी नाइट न ईंदा कयो, छो जो उन महिल सर्विस बि सही न हूंदी आहे ऐं खाइण पीअण जो सिस्टम सही न हूंदो आहे। असांखे त ख़ैर सही मिलियो, पर मतिलबु संडे नाइट न अचिजे छो जो रश हूंदी आहे न त पोइ पचाइण करण में बि तकड़ कंदा आहिनि ऐं माना सर्विस बि उहा सही न हूंदी आहे। तो कोशिशि कंदा कयो त इन राति ते न निकिरो ऐं हिकु माना ॾींहुं को अहिड़ो हुजे जो माना होटलनि ते पोइ आम तरफ़ ते माण्हुनि जी घटि ग्राहक घटि हूंदा आहिनि त पोइ सर्विस ॾाढी सुठी हूंदी आहे। सो कोशिशि कंदा कयो त माना संडे नाइट न हुजे। दोस्तो अॼु असां वटि वरी बिल अची वियो आहे ऐं बिल केतिरो आयो आहे इहो ॾिसूं था। अदा बिल आयो अथई तक़रीबन 4757, 4757। हाणे हिन में छा छा लिखियलु आहे इहो वधीक तूं पाण पढ़, तुंहिंजी मास्टर थियल आहे। तो चयो त फी टेबल 5000 असां हालांकि घटि खाधो आहे न न मां चयुमि फी टेबल घटि में घटि 4000 कमाईंदा हूंदा ऐं 50 टेबलूं आहिनि, 50 टेबलूं माना एट अ टाइम कलाक में 4000 पर टेबल। बहरहाल हे बिल आयो आहे 4757। जेका 757 रुपया आया आहिनि उहा आया आहिनि फिश जा। हाणे असलम भुट्टे साहब ॾिना आहिनि 5000, हिन में रखूं था 5000 असां। तक़रीबन इहे पूरा इन लाइ थींदा जो गाॾियूं बि असांजूं 4 बीठियूं पोयों, टे गाॾियूं बि असांजूं आहिनि, उन्हनि खे बि 100 ॾींदा आहियूं त 5000 पूरा थींदा। जॾहिं बि असां हिते ईंदा आहियूं त टिकटॉक ठाहींदा आहिनि असलम वारा, एजाज़ वारा। अॼु अलाए छो अब टिकटॉक छो न ठाही थी? अॼु हिते ओवर क्राउडेड हुयो जंहिं करे कोन ठाही सघी। राजा तो ठाही न वो न मैं तो ठाई पर अंदर ठाई। अंदर ठाही। अब तो मां त सादो माण्हू आहियां, तू शामिल ही ना है। शामिल न आहियां। अब कीअं साईं फर्स्ट क्लास मज़ो अची वियो। मज़ो अची वियो, टिकटॉक जी जेकी कमी पूरी थी वई, पूरी थी वई। ओके तो शोरूम ते ठाहीसीं असां। हा शोरूम आहे न इमरान चांडे जो। उते इलाही ठाही तो बुटो पंहिंजी गाॾी कढण वियो आहे। हे असांजी बीठी आहे गाॾी। अचो भाउ नवीद जी बि इहा गाॾी बीठी आहे, ख़ैबर अथसि पुराणी पर हलण में ॾाढी भली आहे। अब हलो हाणे ख़ैबर में वेंदे या मूंसां गॾु वेंदे? अब मां ख़ैबर में। हिन जहाज़ में न वेंदे? न तुंहिंजी मर्ज़ी भाउ। राजा पोइ पाण ॿई हेॾे, अब तव्हां ॿई ख़ैबर में वियो, असां हिन में था हलूं। असलम काॾे हो? ओके भाउ, ओके 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 हलो। जगह लगल हा अच्छे वञेसि वञेसि वञेसि। अरे मिनसा स्कूल में अची वई। अरे जल्द में आई छा? छो? एक ॾिठो अथई केरु वेठो आहे? मास्टर आहे। हाणे वॾो थी वियो आहे ॾिसेसि। हा मां वॾो थी वियो थोरो हथु लाएसि ॾिसां। छो डर थो लॻे? वॾो थी वियो आहे ॾिस, पर बि अची विया अथसि, पर बि अची विया अथसि मिनसा, हा न? पूछ था वॾा थियसि, पूछ। तोखे ॾिसे थो, तोखे ॾिसे थो मिनसा। नालो छा अथसि? पापी। पप्पी। तव्हांखे पप्पी छो न बुलाईंदा? मां पप्पी चवंदोमांसि, पप्पी पप्पी और पप्पी चए थो। सही आहे? हल बैग रख। अरे ॾिस पप्पी छा थो करे, पप्पी उॾे थो या? अरे पप्पी उॾे थो। वॾो थिया? हे त वॾो थी वियो आहे। अरे हा यार हे त वॾो थी वियो आहे पप्पी। हे उॾण ई थो करे, छो त मूंखे उॾायो। ॿार वेठी हूंदसि त उॾी वेंदो। ॿार वेठी हूंदसि त उॾी वेंदो? हा हा यार हे त वॾो थी वियो हाणे। पप्पी
ओड़े ये छा थो करे ये छा थो करे पाट वॾो थो थियनि पर वॾा था थियनि हा वॾा आहिनि अरे हाँ यार हेर सुठे थो अरे ये तो उड़े तो हेर केॾो वॾो थिया तो के ॾिसी उड़े तो ओड़े वॾो थी वियो आहे त पपी हा केरु आयो आहे मान साइड पापा मूंखे नई 0 मीटर गाड़ी कढाए ॾे नहीं 0 मीटर गाॾी हा ठीकु आहे अब हे वॾो थी वियो आहे ॾिस साहिल हा उड़े थो ॾिस उड़े थो पर बि अची वञे हाँ पर भी अच्छे दस अरे काॾे थो वञे ईमान तोड़े थो अचे ईमान ईमान एस वॾो थी वियो आहे केतिरो पर ॼमंदसि हा हा न अची विया पहिरां खां इलाही सही आहे हा छुट्टी भला सवेर थी वई आहे अॼु हा पेपर आहे न पेपर था हलनि पेपर था हलनि अच्छा हे ॾिसे ई कीधो अॼु पेपर में फर्स्ट आहे फर्स्ट आई आहे हलो ठीकु आहे हे ॾिसो भाउ उॾे थो हे त चए थो मां उॾां ठीकु आहे हिन नालो छा आहे भला पप्पी नालो अथसि पप्पी अरे ईमान तोसां सही थी वियो आहे यार है न हा वॾो बि थी वियो आहे हाणे 4 ॾींहं थी विया अथसि वॾो थी वियो आहे हा सुञाणे थो हाणे सुञाणे थो ॾिसो अरे हा यार हे त सुञाणे थो हाणे चक बि नथो हणे चक न हणंदो हाणे असलम भुट्टो साहब बि अची वियो आहे हेॾां गोपांग साहब बि वेठो आहे सरंदी बि वेठो आहे एजाज बुढ़ो बि वेठो आहे हवा हे भला हे खणी आयो आहे असलम भुट्टो कुझु साईं बसि असां असलम भुट्टे जी रियाया में आहियूं अयाशी था कयूं कॾहिं पेटिस त कॾहिं कबायल कढ़ाई कॾहिं कबायल ते कढ़ाई ॾिसो अॼु छा ठहिया भला खोले ॾिसूं भाउ इजाज़त आहे इजाज़त आहे त भला ॾिसूंसि था हिकिड़ो त हे लिफ़ाफ़ो हिन में छा आहे भाउ ॾिसूं ओहो मूंखे त लॻे थो पेटिस आहिनि अब हे पेटिस आहिनि वाह ॿियो छा आहे ॿियो बि कुझु लॻे थो यार हेॾां पेटिस ऐं हेॾां वरी पेस्ट्रियूं वाह 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 अब आदत था कयूं ठीकु आहे दोस्तो असीं हिन पप्पी खे शोरूम वठी आया आहियूं असां चवंदा शोरूम बि ॾिसे ऐं हिन जा ॾिसो पर अची विया आहिनि मतिलबु हे 3-4 ॾींहंनि में हिन जा इलाही वॾा पर अची विया आहिनि ऐं हे हाणे माण्हुनि सां फ्री थी वियो आहे मतिलबु हे उहो हिकिड़ो हूंदो आहे न टहंदो आहे माण्हुनि खां भॼंदो आहे हे भॼे नथो अब छा थो सम्झे वॾो थी छा थींदो इहे वॾो थी रेम्बो थींदो तो दोस्तों कीअं लॻो अॼोको व्लॉग तव्हांखे जेकॾहिं व्लॉग पसंदि आयो हुजे त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो अब तूं बि ॻाल्हा दोस्तो कुझु ॻाल्हाइण थो चाहे तव्हां सां चओ सब्सक्राइब कयो चओ न होॾे चओ न हिते शर्माए थो हिते ॻाल्हाए न दोस्तो जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कजो ताकी असांजी नई वीडियो तव्हां ताईं पहुची वञे ऐं हिन तोते खे असांखे ॾींदा इजाज़त तोते खे न पप्पी खे ॾींदा इजाज़त सुभाणे वरी नए व्लॉग सां असां गॾु हूंदासीं तेसिताईं कयूं था अल्लाह हाफ़िज़ दोस्तो प्लीज़ कमेंट करे ॿुधायो त हिन जो असुलु नालो छा आहे कहिड़े मुल्क जो आहे ऐं हिन खे चवंदा छा आहिनि कमेंट करे प्लीज़ ॿुधाइजो